ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदा हलूं। इनकराज में जहाज़ किरी तबाह थियो आहे। लिबिया जो आर्मी चीफ अमले जे 4 ॼणनि समेत फौत थी वियो आहे। तुर्किया जे राजधानी मां त्राबिल्स वेंदड़ जहाज़ किरी तबाह थी वियो। हादसे में लिबिया जो फौजी सरबराह मोहम्मद अली अहमद अल हदाद समेत 5 ॼणा फौत थी विया आहिनि। तुर्क मीडिया मूजिबि जहाज़ फनी ख़राबी सबबि हंगामी लैंडिंग जी कोशिश कई पर नाकाम वियो। केतिरनि ई कलाकनि बाद जहाज़ जो मलबो हथ अची वियो। लिबिया जे वज़ीर आज़म हादसे में आर्मी चीफ मोहम्मद अली अहमद जे फौत थियण जी तस्दीक कई आहे। जहाज़ में लिबिया जे हवाई फ़ौज जो कमांडर भी सवार हुयो। अहम ख़बर आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। इनकरा में जहाज़ किरी तबाह थियो आहे। लिबिया जो आर्मी चीफ अमले जे 4 ॼणनि समेत फौत थी वियो आहे। तुर्किया जे राजधानी मां त्राबिल्स वेंदड़ जहाज़ किरी तबाह थी वियो। हादसे में लिबिया जो फौजी सरबराह मोहम्मद अली अहमद अल हदाद समेत अमले जा 5 ॼणा फौत थी विया आहिनि। तुर्क मीडिया मूजिबि जहाज़ फनी ख़राबी सबबि हंगामी लैंडिंग जी कोशिश कई पर नाकाम वियो। केतिरनि ई कलाकनि बाद जहाज़ जो मलबो हथ अची वियो। लिबिया जे वज़ीर आज़म हादसे में आर्मी चीफ मोहम्मद अली अहमद जे फौत थियण जी तस्दीक कई आहे। जहाज़ में लिबिया जे हवाई फ़ौज जो कमांडर भी सवार हुयो।